अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़रत में आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। असां अल्लाह जी तारीफ़ कयूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम पढ़ूं था, सलात पढ़ूं था। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ज़िक्रां ब जुमे जो ॾींहुं 14 डिसेंबर 2018 ते अॼु असांजो ही प्रोग्राम आयतल कुर्सीअ जे बारे में आहे। आयतल कुर्सीअ जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जामा तिरमिज़ी में, त पाण फरमाए त कुल शईन सनामुन, हर शइ जी चोटी हूंदी आहे। व इन सनाम अल क़ुरान सूरतुल बकरा, क़ुरान जी चोटी सूर बकरा आहे। छाजे लाइ त वफ़ीहा आयतुन ही सैयद आयल क़ुरान, छो त हिन में हिकिड़ी सॻोरी आयत आहे जेका सॼे क़ुरान जो सम्झो त रूहे रवां आहे। ही आयतल कुर्सी, उहा आयतल कुर्सी आहे। इन खां अलावा इन जी फ़ज़ीलत हिन जी इहा आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, मिशकात शरीफ़ जी हदीस शरीफ़ आहे त मन करा आयतल कुर्सी फ़ी दुबर कुल सलातिन, जेकॾहिं को फ़र्ज़ निमाज़ खां पोइ आयतल कुर्सी पढ़ंदो, लम यमनाहू मिन दुख़ूलिल जन्नत इलल मौत, त बसि उहो जन्नत में दाख़िल थींदो, उन जे विच में रुगो मौत आहे। मन कराहीन याख़ुज़ मज़जअहू, जेकॾहिं केरु इन खे पढ़ंदो सुम्हण वक़्तु, आमनहुल्लाह अला दारिही, त अलाह हुन जे घर में सलामती कंदो। व दार जारिही, ऐं पाड़े वारनि जे घरनि में पिणु पढ़े ई थो, पर जो असरात पाड़े थींदा। न सिर्फ़ु एतिरो, व अहल दुवई रातिन हौलहू, उहे घर जेके हिननि खां छिगल आहिनि उन्हनि ते बि हिन जो असरु पवंदो। रवाह बई हक़ी, इहा आहे इन जी फ़ज़ीलत। उन खां अलावा मशहूरु आहे त आयतल कुर्सी जेका आहे सा जेकॾहिं पढ़बी घर में त जिन्नात ऐं शयातीन निकिरी वञनि था। जॾहिं घर में जहिड़ो थींदो आहे त आयतल कुर्सी जेकॾहिं पढ़ी फूकबी त इंशा अल्लाह ताला उन ते बि असरु पवंदो, छो त जहिड़ो शैतान थो कराए। ऐं हर कुंड में आयतल कुर्सी फूकणु खपे। सुम्हण महिल पंहिंजे जिस्म ते आयतल कुर्सी कुल औज़ु रब्बिन नास कुल औज़ु रब्बिल फलक पढ़ी सुम्हिजे। आख़िर इहे जिन इन खां भॼनि छो था? जिन छो भॼी था वञनि? शैतान छो था भॼनि? छाकाणि त आयतल कुर्सी जेको अॼु मां तव्हांखे ॾसींदुसि, उन में अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके इंसान खे ख़ौफ़ कनि थियूं। मिसाल तौरु, जेकॾहिं कंहिं जाइ में चोर हुजनि, पोइ उनजो साथी चए, अबा पुलिस पहुची वई आहे, पुलिस पहुची वई आहे, त वठी भॼंदा, टपड़ बि छॾे वठी भॼंदा रोशनदाननि मां, दरनि मां टिपी। त हीअ आयतल कुर्सी बि सम्झो त हिकिड़ी पुलिस आहे। जिन्नात आयतल कुर्सी ॿुधे थी त हुनखे ख़ौफ़ थो वठे, ॼण को पुलिस अची वई, पोइ छॾे ऐं घर ख़ाली भॼनि था। अचो त अॼु आयतल कुर्सीअ जे राज़ तां पर्दो खणूं त आख़िर छा आहे इन आयतल कुर्सीअ में। सभ खां पहिरीं जेका आयतल कुर्सी अल्फाज़ अचनि था, अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, माना पहिरियों ई जेको लफ़्ज़ आहे उहो डिॼाइण लाइ काफ़ी आहे त अल्लाह ताला अकेलो हिन दुनिया खे ठाहियो आहे, हिन कारखाने खे अकेलो हलाए थो, हिन दुनिया में मुआमला अकेलो हल करे थो, हुन सां को शामिलु कोन्हे, कंहिं शख़्सियत हुन सां शामिलु कोन्हे हिन कम में, त माना आहे ई हू अकेलो। इन्हीअ ते जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ॻाल्हि कई, अल्लाहु ला इलाहा इल्ला हू या ला इलाहा इल्लल्लाह, त असां त चऊं था ला इलाहा इल्लल्लाह, ओ पछाड़ीअ में शिरक बि कयूं था न, उते बि चऊं था ला इलाहा इल्लल्लाह, बिदअतूं कयूं त उते बि चऊं था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। हालांकि ॿई शयूं इन खां मना करण जे लाइ आहिनि। इहे हाणे जॾहिं मके जे मुशरिकनि खे जॾहिं रसूल ला इलाहा इल्लल्लाह कावड़जी उथी खड़ा थिया, उनखे ख़बर ई न माना छा आहे। छा आहे त मके जे मुशरिकनि 360 जे क़रीब ज़ियारतूं रखियूं हुयूं बुज़ुर्गनि ऐं वलियुनि जूं। माण्हुनि खे चवंदा हुआ त हिननि खां अचे घुरो, हिते हिन जा साह कोन्हनि, हिन जो साह त आहे जन्नत में हिन रूह, लेकिन हिन जो आवाज़ु उते ॿुधे थो ऐं पोइ हू अलाह खां मिंथ कराए तव्हांखे कमु कराए ॾींदा।
इहो हो शिरक, ऐं अॼु बि इहो ई शिरक आहे। माण्हुनि खे गुमराह न करे कयो वञे त बुतनि जी पूॼा शिरक आहे। बुत जी कंहिं पूॼा कान कई आहे, पथर जी केरु पूॼा कोन थो करे। हिंदुनि जूं बि जेके मूर्तियूं आहिनि उहे उन्हनि जे बुज़ुर्गनि ऐं वलियनि जूं आहिनि। हुननि जो अक़ीदो आहे त हिन मूर्तीअ ॾाढो बीहूं था त जंहिंजी शिकिल ठहियलु आहे उन बुज़ुर्ग खे उते भॻवान वटि ख़बर पई थी वञे ऐं असांजे भॻवान कमु कराए। मके जा मुशरिक बि इहा ॻाल्हि कंदा त बाबा हे वलियुनि जूं ज़ियारतूं आहिनि, अॻियां अचे ॿियो ॾोकड़ विझो पेतीअ में, तव्हां हिन खां घुरंदव हिते जिथे बि रूह आहे उन ते आवाज़ु पहुची थो वञे ऐं उहो तव्हांखे अलाह खां कमु कराए ॾींदा। हाउला शुफ़ाउन इंदल्लाह। हाणे छा हो त मके जे मुशरिकनि मुख़्तलिफ़ ज़ियारतूं विरहायूं, को पुटु पियो ॾिए, को कीअं पियो ॾिए, को मर्ज़ पियो करे। हे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइण लॻो ला इलाहा इल्लल्लाह, माना अलाह जेको आहे सभु कमु करे थो। चवणु लॻा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो अलाह सभु कमु कंदो, यानी 360 कम इन जो अलाह कंदो, पोइ असांजा अलाह छा कंदा, इलाह छा कंदा। तंहिं ते ई चवणु लॻा, आयत अचे थी जल अल आलिहत इलाहू वाहिद, चई हेतिरा असांजा इलाह आहिनि, शख़्सियतूं कमु करण वारियूं, ऐं हाणे इन्हनि खे करे हिकु थो करे त माना हिकिड़ो अलाह सभु कमु कंदो। इन हाज़ा ल शयुन उजाब, इहा त अजीब ॻाल्हि आहे, इहो त थी नथो सघे। अलाह ताला अॻिते फरमाए थो इन ला इलाह अलाह ला इलाह इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ते त वयाबदून मिन दूनिल्लाह, इहे माण्हू अलाह खां सवाइ जिन खे पुकारनि था, मा ला यज़ुरहुम वला यनफ़अहुम, अलाह ताला चए थो त इन्हनि जे हथ में जिन खे तव्हां सॼो था हींअर उन जंहिं कंडीशन में आहिनि, न तव्हांखे नफ़े ॾियण जो हुननि खे मूं पावर ॾिनो आहे, न तव्हांखे नुक़सानु ॾियण जो हुन वटि पावर आहे। लेकिन वरी माण्हू छा था चवनि, यक़ूलून हाउला शुफ़ाउना इंदल्लाह, चवनि था त हे अलाह खां कमु था कराइजनि, अलाह हिन जी ॻाल्हि मञे थो तंहिंजे करे हीअ असांजो कमु करे शफ़ाअत करे कमु कराइजनि था। त अलाह जे जवाब में चए थो कुल तुनब्बिऊन अल्लाह, छा तव्हां अलाह खे हिकिड़ी इंफॉर्मेशन अहिड़ी था ॾियो बिमा ला यअलम, जो हुनखे ई ख़बर कान्हे, फिस समावात वला फिर, चाहे ज़मीन हुजे या आसमान हुजे। सुभान हू, अलाह खे अहिड़ो एब जी कहिड़ी ज़रूरत आहे, हू एबनि खां पाक आहे। व ताला, अलाह जो शान वॾो, वञी टेक्नोलॉजी आला आहे। अमा युशरिकून, जो कोई शिरक कनि था। माना इहो कॉन्सेप्ट क़ुरान थो चवे त इहो यकीन रखणु त जेको आहे सो हीअ अलाह खां असांखे कमु कराए ॾींदा, अलाह वटि पहुचणु, इहो हिंदुनि जो कॉन्सेप्ट आहे, मके जे मुशरिकनि जो कॉन्सेप्ट आहे। अलाह चए थो अमा युशरिकून, जेको इहो शिरक आहे। अलाह फरमाए थो अमन युजीब मुस्तर इज़ा दाहु व यक्शिफ सू, अलाह चए थो त जेकी हस्ती अलाह जी जेका कंहिंखे तकलीफ़ में जॾहिं पुकारे थो त अलाह हुनजी तकलीफ़ दूरि करे थो। व यजअलकुम ख़ुलफ़ाल अर्द, ऐं तव्हांखे हिन धरतीअ जो वारिस कयो अथई। अ इलाहुम मा अल्लाह, त अहिड़े अलाह खे ॿिए असिस्टेंट जी ज़रूरत आहे छा? अलाह खे ॿिए कंहिंजी ज़रूरत आहे हिन कमनि हलाइण लाइ? कलीलन मां तज़क्करून, तव्हां मां चंद माण्हू आहिनि जो हिन ॻाल्हि ते सोचनि था या सम्झनि था। अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, अलाह चए थो ॻाल्हि ॿुधो, मां अलाह आहियां, सभु कुझु मुंहिंजे हथ में, मां अकेलो आहियां, सॼो कारोबार मां अकेलो हलायां थो, तंहिंजे करे मुंहिंजो दीन ख़ालिस तॾहिं थींदो जॾहिं तव्हां मूं अकेले खे घुरंदव। तव्हां जेकॾहिं ॿियनि खे चवंदव जेको इहो ॻाल्हि करे थो अलाह साईं, त इहो पोइ ख़ालिस न रहंदो। तंहिंजे करे अलाह जो दीन ख़ालिस आहे। वल्लज़ी नत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, जेके अलाह खे छॾे ॿियनि मां चङाई ऐं भलाईअ जो आसरो रखनि था, मां नाबुदुम, चवनि था असां इन्हनि जी इबादत कोन था कयूं, इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, बसि अलाह इन्हनि जे करे असां वेझो थींदो, माना हे अलाह जा प्यारा आहिनि, असां हिननि जे दुआऊं घुरंदासीं या हिननि जी हेठाई मथाई कंदासीं त अलाह असां राज़ी थींदो, इहो कोन थींदो। बल्कि हदीस शरीफ़ में अचे थो सही बुख़ारीअ में त अलाह ताला राज़ी थींदो नफ़रनि सां, नफ़री सदक़नि सां। पोइ जॾहिं अलाह राज़ी थींदो पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे चवंदो त मां राज़ी आहियां फलाणे सां। पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम आसमान में ऐलान कंदो, आसमान वारा ज़मीन ते ऐलान कंदा त सभु वली बुज़ुर्ग इन शख़्स सां मोहबत कंदा। इहो आहे असुलु तरीक़ो इबादत जो। असां इंशा अल्लाह ताला जेको आहे सो हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। त रब जलाल अलाह ताला फरमाए थो त अलाह जो दीन ख़ालिस आहे। त जेके अलाह खां जिन खे ॿियनि खे सॾनि था, से चवनि था त बसि इहे अलाह खे असांखे वेझो कंदा, अलाह ईअं वेझो कोन थो थिए। अलाह वेझो थींदो इंसान जे ज़ाती अमलनि जे करे ऐं फ़र्ज़नि खां अलावा जॾहिं इंसान नफ़िल पढ़णु शुरू करे थो, ज़कात खां अलावा अलाह खे सदक़ात ॾिए थो,
ऐं जेकॾहिं फ़र्ज़ रोज़नि खां पोइ वठी नफ़ली रोज़ा रखे थो त अलाह इन्हनि ॻाल्हियुनि सां इंसान सां मुहबत करे थो। लेकिन हाणे छा थियो त जॾहिं हीअ आयतूं लथियूं त अलाह खां घुरो डायरेक्ट हिते गोड़ पइजी वियो हुननि में मुशरिकनि में, ऐं उन्हनि जेको पढ़ो घुमरायो, चवणु लॻा कालू ला तज़ुरुन आलिहतकुम वला तज़ुरुन वदऊं वला सुआऊं वला यगूस व यऊक नसरा। इहे जेके इन्हनि जूं ज़ियारतुनि जा जेके वॾनि बुज़ुर्गनि जा नाला से खणण लॻा त इन्हनि खे छॾींदव छा, मता इन्हनि खे तव्हां छॾियो। इहे कहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, सही बुख़ारी जी हदीस नंबर 4920 में आहे त इहे जेके नाला हींअर मूं वरिता इहे हज़रत नूह अलैहिस्सलाम क़ौम जे बुज़ुर्गनि ऐं वलियुनि जा नाला हुआ। जॾहिं गुज़ारे विया त इन्हनि जूं हिते ज़ियारतूं लॻायूं वयूं। फलम्मा हलकू छा लथी भिटाई, इन ॻाल्हि ते चवे थो त ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे। रब खे इहा ॻाल्हि पसंदि कान थी अचे जेको माण्हू अलाह खां मङे थो। मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि दरनि तां थो पिनी, तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं त जेको सो तूं तकलीफ़ुनि में अची पियो आहीं। अलाह सी फरमाए थो वमन अज़ल मिमई यदऊ मिन दूनिल्लाह। अलाह चए थो इन माण्हू इहो चरियो थियो न इंसानु, यानी अलाह जी ज़ात खे छॾे जंहिं दुनिया क़ाइमु कई आहे अहिड़ी शख़्सियत खे सॾे थो जेका मौजूदु कान्हे का, जंहिंजी यकीन कोन्हे त ॿुधे थो, ऐं उहो अलाह खे चवंदो अलाए कोन चवंदो, इहो कमु थींदो, एॾा लंबा रस्ता अख़्तियार थो करे त रब थो चए वमन अज़ल। इन्हीअ खां वधीक केरु चरियो थी सघे थो, गुमराह मेंटली रिटार्डेड केरु थी सघे थो, मिमई यदऊ मिन दूनिल्लाह, जो अलाह खां सवाइ ॿियनि शख़्सनि खे सॾे थो। मल्ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामत, छो त हिन दुनिया में कोन्हनि तंहिंजे करे क़यामत ते हुनखे सॾु बि कोन ॾींदा। वहूं अन दुआहिम गाफ़िलून, बल्कि जूं दुआऊं ॿुधनि ई कोन था, गाफ़िल आहिनि दुआउनि खां। हो पंहिंजे जेकॾहिं अलाह जा वली आहिनि बुज़ुर्ग आहिनि त हुते जन्नत में घुमनि फिरनि पिए था, हिन वक़्तु बि घुमनि फिरनि पिए था। उन खां पोइ आयतल कुर्सी में अॻिते अल हयुल क़यूम, हयुल क़यूम जो मतिलबु आहे त हाणे अलाह जो चए थो मूंखां घुरो, त ज़ाहिर आहे त पोइ इनजो मतिलबु आहे त अलाह खे त 24 कलाक अवेलेबल हूंदो। मिसाल तौरु हींअर असां वटि ॾींहुं आहे त होॾे अमेरिका में राति आहे, कैनेडा में राति आहे, वरी हिते राति ॾींहुं थो थिए, ज़मीन पई फिरे, त माना अलाह खे त 24 कलाक हुजिणो आहे। जेकॾहिं असां अलाह जो दावो त मूंखां ई घुरो, सिर्फ़ु मूं अकेला खां घुरो, त माना हुन त तॾहिं चए थो अल हयुल क़यूम। हयू जो मतिलबु आहे त अलाह ज़िंदा आहे, क़यूम माना पावर में आहे। हाणे इहो जेको आहे इहो ई आहे जंहिं ते अलाह साईं असांखे क़ुर में फरमाए थो व तवक्कल अलल हय्यिल लज़ी, तंहिंजे करे तव्हांखे खपे त उन ज़िंदा हस्तीअ ते तव्हां तवक्कल कयो, ला यमूत, जंहिंखे मौत न आहे, मौत न ईंदो, व सब्बिह बिहम्दिही, ऐं उन जो हम्द कयो, उनजी तस्बीह कयो, व कफ़ा बिही बिज़ुनूब इबादी ख़बीरा, अलाह ताला पंहिंजे ॿारनि जे गुनाहनि खे चङी तरह ॼाणे थो। अॻिते वरी क़ुर में अचे थो हय्यु क़यूम जे बारे में, अन तल वजूह लिल हय्यिल क़यूम, माना हिन काइनात में हर शइ जो जेको चहिरो आहे उहो झुकियल आहे उन अलाह ॾे जेको ज़िंदा आहे पावर में आहे। वक़द ख़ाब मन हमल ज़ुल्मा, ऐं जंहिं ज़ुल्म कयो शिरक कयो, उहे जेको जंहिं ज़ुल्म खयो शिरक खयो उहो तबाह थियो, बर्बादु थियो। उन खां पोइ अचे थो आयतल कुर्सी में ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, माना अलाह साईं खे न निंड थी अचे न वरी का पिनकी या झुटको थो अचे। ज़ाहिर आहे त जेकॾहिं निंड कंदो त पोइ दुआऊं केरु ॿुधंदो? 24 कलाक माण्हू ॾिसो न धरती फिरे पई थी, हिन वक़्तु किथे न किथे फजर जी अज़ान ईंदी हूंदी, हिन ई साॻे वक़्तु किथे न किथे ज़ुहर जी, किथे असर जी, किथे माना 5 ई अज़ानूं हिन धरतीअ ते हर सेकंड हलनि पिए थियूं किथे न किथे। हाणे ज़ाहिर आहे त जेके माण्हू माना 5 ई निमाज़ूं पढ़ियूं पिए थियूं हिन वक़्तु, किथे ज़ुहर पढ़ंदा हूंदा, किथे फजर पढ़ंदा हूंदा, किथे इशा पढ़ंदा हूंदा, इहो 24 कलाक निमाज़ हले पई थी दुनिया में, त पोइ उहो जो घुरऊं था दुआऊं ऐं पोइ अलाह पियो हुजे निंड में या झुटकीअ में, पोइ केरु ॿुधंदो? ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, अलाह खे न निंड अचे थी न झुटकी अचे थी। ऐं उनजो मिसाल अलाह साईं क़ुर में थिए थो, इन अलाह युमसिकु समावात वलद अन तज़ूला, चए थो हे जेका धरती आहे हिन हवा में बीठी आहे, हे मां छॾियां थो फहको थो अचे करे, हेॾी वॾी धरती हवा में बीठी आहे, न रसो टंगियल अथसि, चंड बीठो आहे, सिज बीठा आहिनि, ईअं बीठा आहिनि हवा में, त रब चए थो त अलाह ताला जेको आहे युमसिकु समावात अर्द, इहे जेके आसमान में जेके शयूं उनखे पकड़ियो बीठो आहे, ऐं तज़ूला त हिक ॿिए किरी न पवनि या हिक ॿिए में चंबड़ी न वञनि। वलैन ज़ालता, पर चए थो फ़र्ज़ु करो मां हथु कढां त इन अम्स कहमा मिन अहदिन मिन बादी, त पोइ कंहिंखे ताक़त आहे जो हुनखे झलींदो? असां त टेबल कोन था खणी सघूं, हे ज़मीन केरु खणंदो? चए थो जेकॾहिं अलाह साईं जेकॾहिं छॾे ॾिए त कंहिंखे ताक़त आहे जो उन्हनि खे पंहिंजी जाइनि ते बीहारे, इन हू कान हलीमन गफ़ूरा। अलाह अॻिते अचे थो
आयतल कुर्सी में लहू मां फिस समावात व मां फिरद। ॾिसो न वॾी ॻाल्हि थी वई, न निंड अचेसि न पिनकी अचेसि, ऐं पर उन सां गॾोगॾु ज़िंदा आहे पावर में आहे। छाजे करे पावर कंहिं ते थो हलेसि? लहू मां फिस समावात व मां फिरद, माना ज़मीन आसमान संदसि आहे, उनजी प्रॉपर्टी आहे, पाण ठाही अथसि, पाण हलाए थो। हे जेको ज़मीन फिरे थी रब उनखे फेराए थो। हाणे जॾहिं प्रॉपर्टी हुनजी हू हयूं कयूं मां निंड कान थी अचेसि, पोइ घुरिबो कंहिंखां? जेको मालिक आहे शयुनि जो न। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह औसानऊ व तख़लुकून इफ़्का। अलाह खां सवाइ जिन खे सॾनि था इहो कूड़ ठाहियो आहे माण्हुनि, रुगो ॾोकड़नि कमाइण लाइ। इन लज़ीन ताबदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, ला यमिलकून लकुम रिज़्क़न, उन जे हथ में तव्हांजो रिज़्क़ आहे ई कोन। प्रॉपर्टी हुननि जी हुजे त तव्हांखे ॾियनि न। कणिक जो दाणो, चांवर जो दाणो, रब चए थो मूंखां सवाइ कंहिंखे मूं पावर न तव्हांखे पहुचाए। तंहिंजे करे फब्तगू इंद अल्लाह रिज़्क़, जेको रिज़्क़ खपे त अलाह खां सिधो घुरो। वाबदू, उन जी इबादत कयो, उन खे पुकारियो। वशकुरू लव, ऐं उन अकेले जो शुकुर अदा कयो। इलैहि तुरजऊन, ऐं इन ॾे तव्हांखे वापसि मोटणो आहे। काल चवनि था मौजूदा वठूं था। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हेलो, हाँ जी बाबा, सवाल पूछो। अच्छा जी, असां क़ुरान शरीफ़ कोशिशि था कयूं, क़ुरान शरीफ़ में अॻिते वधी नथा सघूं। वधी जो मतिलबु मां क़ुरान शरीफ़ जो शौक़ु आहे, पढ़ां थी, पर अॻिते वधी कोन थी सघां। छो कान थी वधी सघो? पढ़ंदा वञो त वधंदा वेंदव न। हिकिड़ो पनो पूरो थियो त ॿियो पनो पढ़ो, उहो पूरो थियो टियों पनो पढ़ो, माना सां पढ़ो, छो कोन वधंदव इनशाअल्लाह। ऐं एॾो मज़ो आहे क़ुरान जी माना में, मां तव्हांखे छा ॿुधायां। अॼु जेकॾहिं तव्हांजी दिलि लॻी वञे न, रुगो तव्हांजी माना पढ़ंदा वञो, एॾो मज़ो, एॾो अलाह ॻाल्हाए थो, तव्हांखे सम्झाए थो, तव्हांखे मिसाल ॾींदो, तव्हांजो हाव ठरंदो, तव्हांजूं अखियूं ठरंदियूं। हे जो मुंहिंजी ज़ाती तब्दीली क़ुरान जे माना जे करे आई। मां ॿाहिरां पढ़ी आयुसि त मूंखे एॾो शौक़ु कोन हो। हिकिड़ो दफ़ो क़ुरान पढ़ियमि, एॾो मज़ो आयो जो बसि 2-2.5 महीननि में सॼी माना पढ़ी वियुसि त दुनिया मुंहिंजी मटिजी वई। तंहिंजे करे अलाह जो क़ुरान पढ़ो ऐं वधो इनशाअल्लाह। अलाह ताला चए थो त जॾहिं ज़मीन आसमान मूं ठाही आहे, आयतल कुर्सीअ खे सम्झायूं पिया था, त पोइ तव्हां ॿियनि खां कीअं था घुरी सघो? भला जेकॾहिं भला तव्हां नथा मुड़ो, पुछे थो अलाह साईं, कुल आराई तुम शुरकाकुम लज़ी तदऊन मिन दूनिल्लाह, चऊं जिन शख़्सियतनि खे तव्हां मूंखां सवाइ पुकारियो था कमनि कारनि लाइ, अरूनी, अलाह चए थो मूंखे त भला ॾेखारियो, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, त ज़मीन में उन्हनि कुझु शइ ठाही आहे, का मखी ठाही अथनि, मच्छर ठाहे अथनि, अम लहुन शिरकुन फि समावात, या पार्टनरशिप आहे उन्हनि जी हिन काइनात में, को हिसो ठाहियो अथनि, को चंड ठाहियो अथनि, या को तारो ठाहियो अथनि। अम आतई नाहुम किताबन फ़हुम अला बयीनत मिन्हु, या मां हुननि खे का एग्रीमेंट लिखी ॾिनी आहे त हा बाबा तोखे मां ड्यूटी थो ॾियां, तूं पुट ॾे माण्हुनि खे, या तोखे मां ड्यूटी थो ॾियां, तूं ग़रीब नवाज़ ऐं रुगो ग़रीबनि खे नवाज़। आहे का एग्रीमेंट? चए थो अलाह मूंखे ॾेखारियो न। या मां लिखी ॾियां कंहिंखे तूं दस्तगीर ऐं तूं हर कंहिंजो हथु पकड़। बल ऐं याइदु ज़ालिमून बादुम बादन इल्ला गुरूरा, अलाह चए थो इहे ठग आहिनि जेके हिक ॿिए खे ठगनि था पिया ऐं ग़लति वाइदा कनि था। इहो कमु थिए ई कोन थो, बसि इहे माण्हुनि खे फुरनि था पिया जेके इहे कमु कराइनि था। अॻिते अचे थो मन ज़ल्लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला बिइज़्नी। आयतल कुर्सी में चए थो त ॾिसो शफ़ाअत थींदी, सभ खां वधि शफ़ाअत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंदो, अलाह जा वली बुज़ुर्ग कंदा। पर हिते कानून थो रब चए मन ज़ल्लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला बिइज़्नी, कंहिंखे ताक़त नाहे जो कंहिंजी उथी शफ़ाअत करे जेसिताईं मां इजाज़त न ॾियांसि। यानी इजाज़त ॾींदो, इजाज़त ॾींदो। उन जा कहिड़ा तरीक़ा आहिनि इनशाअल्लाह हिन ब्रेक खां पोइ तव्हांखे मां सम्झायां थो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। हाणे अलाह ताला चए थो त शफ़ाअत कंदा बुज़ुर्ग वली सभु कुझु, पर चए थो मुंहिंजी इजाज़त खां सवाइ मां हुनखे ईअं न ईअं केरु उथी मूंखे कोन्ह चवंदो त फलाणे खे साईं छॾे ॾे। आखिर रीज़न छा आहे? इन लाइ रीज़न आहे त हीअ आहे त पोइ ई ॾसे थी। छा थी ॾसे? चए थी या लम मां बइन ऐदी व मां ख़ल्फ़म। चए थो जेको बि इंसाननि जो फाइल आहे
त हुन कहिड़ा कम करे आयो आहे, कहिड़ा हुन जा छॾे आयो आहे, कहिड़ा हुन जा अॻियां कम आहिनि, उहो अलाह ॼाणे थो। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा, उन्हीअ मां अलाह चए थो कंहिंखे बि ताक़त नाहे जो उहा इल्मु वठे जेसि ताईं अलाह को चाहे। हाणे इन जो छा मतिलबु आहे? इन खे वरी सूरह ताहा मां चिटो था कयूं। चए थो यौमइज़िन ला तनफ़उ शफ़ाअत, चए थो उन ॾींहुं कंहिंजी शफ़ात फ़ाइदो न ॾींदी इल्ला मन अज़न लहू रहमान, जेसि ताईं अलाह हुनखे इजाज़त ॾिए व रज़ी लहू कोला हुन जी ॻाल्हि सां राज़ी थिए। छाजे करे? वरी थो अचे हिते, छाकाणि त सिर्फ़ु अलाह ॼाणे थो यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, सिर्फ़ु अलाह खे ख़बर आहे त इन्हनि जे अॻियां पोयां छा आहे। आया के शिरक करे आयो आहे भाई, या ही को बिदअतूं करे आयो आहे। वला युहीतून बिही इल्मा, इन्हीअ जो इल्म जो अहातो ॿिए वटि नाहे, माना हुनखे इंफॉर्मेशन ई कान्हे। हाणे हिकिड़ो उथी चएसि हिन खे छॾ ऐं सुभाणे निकिरे त हिन शिरक कयो आहे, ईअं कोन्ह थींदो ऐं पोइ ॾुख कंदो। बल्कि अलाह फरमाए थो त इहो जेको इल्मु आहे, कुल ला यालम मन फिस समावात वल अर्दिल ग़ैब इल्लल्लाह, ज़मीन आसमान में रब चए थो त ग़ैब अलाह खां केरु। ग़ैब जो मतिलबु ख़बर त छा आहे? ग़ैब जो मतिलबु आहे हिकिड़ो माण्हू ते वेठो आहे ऐं चए सुभाणे हीअं कमु थींदो, इहो ग़ैब आहे। तंहिंजे करे कंहिंखे ख़बर नाहे त सुभाणे छा थींदो। ऐं बल्कि अलाह थो चए त जेके गुज़ारे विया आहिनि वमा यशरून अय्यान युबसून, उन्हनि खे त इहा बि ख़बर नाहे त क़बर मां उथंदासीं कॾहिं। वमा यशरून माना शऊर न थियनि, अय्यान युबसून। अलाह चए थो त हाणे इहो इन खे जेको इल्मु ग़ैब जो इन ते सम्झायां थो मां। यौम यजमा अल्लाहु रुसुल, अच्छा ॿियो वरी आहे त हिकिड़ो सुभाणे छा थींदो, ऐं ॿियो ग़ैब आहे त हिन जे दिलि में छा आहे। जेकॾहिं माण्हू हिकिड़ो वेठो आहे ऐं जे दिलि में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, उहो बि ग़ैब जो हिसो आहे। सो ॿ शयूं थियूं, कंहिंजे दिलि जो राज़ अलाह खां सवाइ केरु नथो ॼाणे, ॿियो त सुभाणे छा थींदो, कहिड़ो खाईंदो, कीअं कंदो, छा कंदो, अलाह खां सवाइ कंहिं ख़बर नाहे। रब चए थो यौम यजमुल्लाहु रुसल, अलाह सां सभिनी रसूलनि खे जमा कंदो। फ़ यक़ूल पुछंदनि माज़ा उजिबतुम, ॾियो ख़बर तव्हांखे कहिड़ो रेस्पॉन्स मिलियो, तव्हांजी उम्मत तव्हांजी कीअं थी। त छा था चवनि? कालू ला इल्म लना इन्नक अंतल अल्लामुल ग़ुयूब, चईसीं असांखे अंदर जी उन्हनि जी अंदर जी ख़बर कान्हे का, उहा त सिर्फ़ु तोखे ख़बर आहे। हाल अलाह जो रसूल जवाबु थो ॾिए त मां कंहिंजे अंदर जी ख़बर न आहे, त आया के मुंहं ते मुस्लमान हो, अंदर में छा हो मूंखे ख़बर न आहे, पर इहा ख़बर तव्हांखे आहे। मिसाल था ॾियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हौज़े कौसर ते बीठा आहिनि, हीअ हदीस आहे सही बुख़ारी जी, मां तर्जुमो थो कयां त चए थो त जेको आहे सो इनी फ़रतकुम अला हौज़, हाणे मां तर्जुमो टाइम कोन्हे को, चए थो मां तव्हांजो इंतज़ारु कंदुसि हौज़े कौसर ते, पोइ जेको तव्हां गुज़रंदो उनखे पियारींदुसि उतां पाणी, जेको पीअंदो उनखे कॾहिं बि जेका उञ न लॻंदी। लेकिन यरदन अलई अक़वामुन अरफ़ुम, चए थो त हिकिड़ा जेके मुंहिंजा उमती ईंदा ऐं मां सुञाणंदुसि कीअं, उनजो चहिरो चिमकंदो जिते वुज़ूअ जो पाणी किरियो आहे। त चए थो त हिकिड़ा हूंदा उनखे रोकींदा ऐं मूंखां बिल्कुलु विच मां दूरि करे छॾींदा। पोइ अॻिते अचे थो चवंदो त फ़अक़ूल, मां चवंदुसि इन्नहु मिन्नी, मां चवंदुसि हे त मुंहिंजी उम्मत आहे, हिननि जो चहिरो चिमके पिए थो। फ़युकाल, त मूंखे जवाबु ॾिनो वेंदो इन्नक ला तदरी रसूल, तव्हांखे ख़बर न आहे मां अहदसू बादक, तव्हांजे वञण खां पोइ, बुरके मटाइण खां पोइ हिननि कहिड़ा कम कया। फ़अक़ूल माना अहदसू बादक, माना हिननि तव्हांजी इबादतूं, नकली इबादतूं ईजाद कयूं चंदनि जे करे, बल्ब ॿारण लाइ, ऐं आधा देग में आधा जेब में। त फ़अक़ूल, मां ॾिसंदुसि अड़े हिननि जेको आहे सो वाक़ई नकली इबादतूं शुरू कयूं, जंहिंखे बिदअत चइबो आहे। फ़अक़ूल सो कनि लिमन ग़ैर बादी, परे कनि, परे कयो उन्हनि खे जिन मूंझ खां पोइ मुंहिंजे दीन जी इबादतुनि खे तब्दील करे या मटायो। हाणे ॾिठव न त जेके माण्हू बिदअतूं कनि था उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर कान्हे का, त इन करे हौज़े कौसर ते उनखे डंडा हणी दूरि कबा त चवंदो छो था हटायो, त पोइ था फ़रिश्ता ॾसनि साईं हिननि बिदअतूं कयूं, नकली इबादतूं कयूं, त पोइ पाण चए थो अच्छा परे कयोनि। माना इन जी ख़बर पई त इहा आहे फ़ाइल, माना फ़ाइल आहे ई कान कंहिं वटि। तंहिंजे करे मिसाल तौरु ॿियो आहे इन यूनुस लमिनल मुरसलीन, चए थो त अलाह ताला यूनुस अलैहिस्सलाम रसूलनि मंझां हो। पोइ छा थियो? इज़ा अबकल फुल्क मशऊन, पोइ ड्रोड़ी वञी हिकिड़ी भरियल ॿेड़ीअ में वेठो। हाणे उहा ॿेड़ी अॻिते वई ऐं ॿेड़ी लॻी ॿुॾणु, वज़न वधी वियो त चऊं कुणो विझी कंहिंखे उछलायो। फ़साहम, हिन कुणो विधनि, फ़कान मिनल मुदहिज़ीन, संदसि कुणो निकितो ऐं खणी उछलायूंसि। फलतकमहुल हूत वहु मुलीम, ऐं मच्छीअ जे पेट में हलियो। हाणे मूंखे ॿुधायो त यूनुस सलाम अलाह जो रसूल आहे,
हुनखे मुस्तक़िल जी ख़बर कान्हे। जे ख़बर हुजेसि त जंहिं ॿेड़ीअ में मां वेहां थो अॻिते ॿुॾंदी ऐं मूंखे उछलाईंदा त पोइ ई ॿेड़ीअ में वेहे न। जीअं मिसाल तौरु टैक्सियूं बीठियूं हूंदियूं आहिनि 4-5 वेगनूं, पोइ माण्हू ईंदो आहे हैदराबाद लाड़काणे मां, पोइ जेकॾहिं हुनखे ख़बर पइजी वञे त हीअ जेका वेगन एक्सीडेंट थींदी माण्हू मरंदा त वेहंदो, पोइ ईअं में वञी वेहंदो। त माना हिकिड़े रसूल खे एडवांस जी ख़बर न आहे त छा थियण वारो, जे ख़बर हुजे न वञे हा। या मिसाल तौरु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम फलम्मा ज़हबू बिही व अजमऊ ऐं यजलू फी ग़याबतिल जुब, हुनखे खणी विया वञी खूह में विधनि, पोइ फ़ओहैना इलैहि, अलाह तो चए मां हुन नंढड़े ॿार ॾे वही मोकिली। छा चवंसि थी वही? फतुनब्बिअन्नहुम बिअम्रिहिम, वही अचे चएसि त तूं वॾो थींदे ऐं हीउ जेको तोसां अमल कनि था इहो तूं ज़रूरु हुननि खे मुंहं ते ॿुधाईंदे। हाज़ा वहुम ला यशुरू, ऐं तोखे कोन सुञाणंदा, ख़बर न। माना हुनखे हिकिड़ो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे वही आई त जेको सो तूं परवाह न कर, तूं हितां बची वेंदे, अहिड़ी मंज़िल ते पहुचंदे, हे तोखे कोन सुञाणंदा, ऐं पोइ तूं हुननि खे ॾसी ॾे त तव्हां मूंसां हीउ कमु कयो आहे। होॾां वरी संदसि पीउ आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम, जंहिंजो पीउ इसहाक अलैहिस्सलाम नबी, जंहिंजो वरी पीउ इब्राहिम अलैहिस्सलाम नबी, वरी याकूब अलैहिस्सलाम नबी, वरी हेठां यूसुफ अलैहिस्सलाम नबी। उन्हीअ खे अलाह नथो ॾसे त तुंहिंजो पुटु किलोमीटर ते खूह में पियो आहे। जाओ अला कमीस बि दमिल कज़ब, कुकड़ जो अलाए कंहिंजो कूड़ो हणी उहो रतु कमीस ते खणी आयसि ऐं चवणु लॻो काल बल सवलत लकुम अनफुसकुम अमरन फसब्रुन जमील, चई हाणे मां छा कयां, मां सबुरी थो कयां, वल्लाह मुस्तान अला मा तसिफून, बसि अलाह मुंहिंजी मदद करे जेका तव्हां इहा ॻाल्हि ठाही आहे। माना जेकॾहिं हुनखे ख़बर हुजे त छा थियो आहे त उहो इसहाक अलैहिस्सलाम एॾो नबी ड्रोड़ी, हाणे विया आहिनि ॿाहिरि खेॾण त ॻोठ खां, हाणे खूह को बम्बे में त कोन हूंदो, किलोमीटर ते को खूह आहे या 1.5 किलोमीटर ते वञी कढी अचे हा न। 25 साल रुनो रोए न हा, अखियूं बेनूर थी वियसि, 25 साल रुनो पंहिंजे पुटु यूसुफ अलैहिस्सलाम लाइ, त खूह मां कढी अचे हा। इहो आहे त अलाह ताला मुस्तक़बिल में सुभाणे छा थींदो कंहिंखे ख़बर कोन थो ॾिए, कंहिंजे दिलनि में छा आहे ख़बर न आहे। न त अलाह जा रसूल चवनि हा न साईं मां हिन जे दिलनि खे ॼाणा थो, सभु मुंहिंजा सचा हुआ, कहिड़ी ख़बर त हिननि में केरु, मां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि कोन, पर ॿियनि नबियुनि जी बि थो ॻाल्हि कयां न। हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा जेके साथी आहे के फिरी विया त चवंदुसि मूंखे हिन जी अंदर जी ख़बर न, मूंसां गॾु हूंदा पर अंदर जी मूंखे ख़बर कान्हे का। त इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह चयो तूं हुननि खे सम्झा पंहिंजी उम्मत खे। चई न कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़रन, आउं पंहिंजे ज़ात लाइ बि नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां, इल्ला माशा अल्लाह, जेसि ताईं अलाह जेको हुकुम थिए अलाह चाहे। वलौ कुंतु आलमुल ग़ैब, जेकॾहिं मूंखे मुस्तक़बिल जी ख़बर पइजी वञे न त सुभाणे छा थियण वारो आहे, लस्तख़्सरतु मिनल ख़ैर, त मां त पोइ चूज़ कयां न कि चङियूं चङियूं जेके मूंखे फ़ाइदे वारियूं शयूं मां चूंडियां गॾु कयां हा। वमा मसनी सू, मूंखे तकलीफ़ न पहुचे, मां ताइफ़ बि न वञा उन ॾींहुं जंहिं ॾींहुं मूंखे पथर हणा। इन अना इल्ला नज़ीरुन बशीर लिक़ौमी यूमिनून, जेको आहे सो मां, इहा आयत जी सवली माना आहे। आख़िर में अचे थो वसिअ कुर्सियुहु समावात वल अर्द, अलाह जो पावर ज़मीन आसमान ते छायल आहे संदसि कुर्सी। वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा, याने अलाह पाक इन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त करे थकिजे कोन थो, न ज़मीन ऐं आसमान न थकिजे थो। वहुअल अलीउल अज़ीम, बेशक हू अज़ीम ऐं हुनजो शान ऊचो आहे। हिते अलाह तो पहिरीं ॿ ॻाल्हियूं थो करे त हुनजी पावर जेको आहे सो ज़मीन आसमान ते छायल आहे। ज़मीन जे कुंड में पातार में बि संदसि हुकुम थो हले, आसमाननि जे चोटियुनि ते बि रब जो हुकुम थो हले, लेकिन इहो सॼो संसार जेको हलाए थो, ककर अचनि था, मींहं वसे थो, तारा अचनि था वञनि था, ज़मीन फिरे थी, सिज आहे, कणकूं थियूं थियनि, शयूं थियूं थियनि, इन्हनि खे हलाइण में, मेंटेन करण में अलाह थकिजे कोन थो। छो कोन थो थकिजे? आख़िरी आहे त चए थो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयन, अलाह ताला जॾहिं कंहिं शइ खे करण जो इरादो करे थो त उनजो ऐं यकूल लहू कुन फयकून, त चवे थो थी त उहा शइ थी पवे। उनखे न अलाह साईं खे को न मिटी थी ॻोहिणी पवे, न अटो थो करिणो पए, न काठियूं थियूं करणियूं पवनि, संदसि चवणु काफ़ी आहे। जे चवे त आसमान टुटी पओ त आसमान टुटी थो पवे, जे चवे त नवां तारो ठही पओ त नओं तारो ठही थो पवे। जे अलाह चए थो हिन माईअ खे पुटु ॾे त हुनजो पुटु थी थो पवे। त इन करे अलाह खे को थकु कोन थो थिए, सॼे संसार खे हलाए थो। इहा आहे आयतल कुर्सी, जंहिंखां जिन भॼनि था, छो त हिनजी माना अहिड़ी ज़बरदस्त आहे जो ख़ौफ़ वठी थो वञे, ऐं इंसानु नथो ख़ौफ़ वठे। तव्हांखे खपे त हिन आयतल कुर्सीअ खे माना सां पढ़ो ऐं इनखे इस्तेमालु कयो। हीअ दवा आहे, दवा। हे जीअं विटेमिन्स हूंदा आहिनि न, या के जरासीम जूं दवाऊं या एंटीबायोटिक खाईंदा आहियो, हिन मुआशिरे में ज़िंदगी सुठी ॻोल्हण लाइ हीअ अलाह जी दवा आहे। हिनखे रोज़ानो राति जो पढ़ो, सुम्हण महिल पढ़ी जिस्म ते फूकियो, पंहिंजे घरनि में फूकियो, ॿारनि जे मथां पढ़ी फूकियो,
ऐं पोइ इनशा अल्लाह ताला इन जा तव्हांखे वॾा फ़ाइदा ईंदा ऐं तव्हांजो घरु फ़सादनि खां जिन्ननि खां ऐं शैताननि जे मुदाख़लत खां बि बची वेंदो। आमीन या रब्बल आलमीन। हे प्रोग्राम सुबुह जो 7 बजे रिपीट थींदो ऐं इनशा अल्लाह ही फेसबुक ते फलाह आख़िर जे नाले सां अपलोड बि थी वञे थो, उतां बि तव्हां ॾिसी सघो था। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।